Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुंहिंजे तमामु व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ठीकु आहियो तबियतूं ठीकु आहिनि ज़िंदगियूं ठीकु आहिनि वेलकम टू अ ब्रांड न्यू एपिसोड ऑफ सलाम सिंध जी हाँ तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी मां आहियां महविश कुरैशी ऐं असांजी मुलाक़ात थी रही आहे सलाम सिंध में इहो शो जेको हमेशह सां तव्हांजो पसंदीदा शो रहियो आहे हाणे हिन शो में तव्हांजी मुंहिंजी हर रोज़ मुलाक़ात थींदी सुबुह जो 10 वॻे खां 12 बजे ताईं असांजो साथ हूंदो हिन साथ में खोड़ सारियूं ख़ूबसूरत शयूं हूंदियूं खोड़ सारियूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं हूंदियूं खोड़ सारियूं मज़े जूं ॻाल्हियूं हूंदियूं मज़े जी इंटरटेनिंग असां इंशाल्लाह कोशिशि कंदासीं तव्हां सभिनी लाइ शो खणी अचूं अच्छा हूअं नॉर्मली हमेशह माण्हुनि जो इहो बिलीव हूंदो आहे काफ़ी हद ताईं इहो सही बि आहे त मॉर्निंग शो इज़ काइंड ऑफ अ ड्राई टॉपिक इनखे तव्हां ॾाढो इंटरटेनिंग ॾाढो अहिड़ी का शइ तव्हां नथा सम्झी सघो जंहिंसां ॾाढो माण्हू इंटरटेन थियनि पर अगरि मॉर्निंग शो में कुझु इंटरटेनमेंट जूं शयूं खणी अचजनि कुझु इंफोटेनमेंट जूं शयूं खणी अचजनि कुझु अहिड़ियूं शयूं खणी अचजनि जेके तव्हांजी मुंहिंजे फ़ाइदे लाइ हुजनि कुझु अहिड़ियूं शयूं खणी अचजनि जेके घर में जेके प्यारे प्यारे हिन वक़्तु मूंखे ॿार ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद हुजनि त छा ई ॻाल्हि हुजे असां ही कोशिशि कई आहे त तव्हां सभिनी जे लाइ हिकु अहिड़ो शो ठाहियूं हिकु अहिड़ो शो डिज़ाइन कयूं जंहिंजी शुरूआति इंशाल्लाह अॼु खां थी रही आहे ऐं थी चुकी आहे अल्हम्दुलिल्लाह जंहिं शो में असां इहे तमामु शयूं कवर करे सघूं असां उन्हनि माण्हुनि खे बि कैच करे सघूं जेके मुंहिंजियूं प्यारियूं ख़वातीन औरतूं जेके हिन वक़्तु मूंखे घरनि में ॾिसी रहियूं आहिनि उहे प्यारियूं औरतूं जेके शायदि किचन में मशगूल हूंदियूं या पोइ पंहिंजो मी टाइम इंजॉय करे रही हूंदियूं उहो टाइम जेको ॿारनि खे हस्बैंड्स खे पुटनि खे सभिनीनि खे स्कूल कॉलेजिस ऑफिसिस मोकिलण खां पोइ जेको उन्हनि वटि टाइम हूंदो आहे शायदि तव्हां उन्हनि मां आहियो जेके मूंखे ॾिसी रहिया आहियो या पोइ तव्हां उन्हनि मां आहियो जेके रस्ते में वञी रहिया आहियो ऐं थ्रू सिंध टीवी जी वेबसाइट मूंखे जॉइन कयो आहे या पोइ शायदि तव्हां रिपीट टेलीकास्ट में या पोइ तव्हां सिंध टीवी जे यूट्यूब चैनल तां तव्हां असांखे जॉइन कंदो तव्हां कंहिं बि माण्हुनि मां आहियो असांजो शो उन्हनि तमामु माण्हुनि जे लाइ हूंदो जेके असांजे स्क्रीन्स ते असां सां गॾु जुड़ंदा अच्छा वरी असांजा उहे ॿार जेके नंढा प्यारा ॿार असांजा ख़ूबसूरत ॿार जेके असांखे ज़ाहिर आहे सुबुह जे टाइम में त नथा जॉइन करे सघनि बिकॉज़ सुबुह जो त उहे स्कूल हूंदा पर उहे जॾहिं असांखे यूट्यूब जे थ्रू जॉइन कंदा त असां उन्हनि जे लाइ कुझु मज़ेदार गेम्स बि प्लान कंदासीं कुझु अहिड़ियूं गेम्स जेके तव्हांजे लाइ ॾाढियूं ज़बरदस्त हूंदियूं तव्हांजे लाइ ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां आई कैचिंग हूंदियूं तव्हांजे लाइ कुझु अहिड़ियूं शयूं तव्हांजे लाइ शामिलु कंदासीं जेके तव्हांखे न सिर्फ़ु अॼु पंहिंजे स्कूल्स में पंहिंजे घरनि में बल्कि तव्हांजे फ्यूचर में बि कमु ईंदियूं इन सां गॾोगॾु काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं बि असां ज़रूरु पंहिंजे हिन प्रोग्राम में प्लान कंदासीं जेके शयूं तमामु उन्हनि माण्हुनि जे लाइ हुजनि जेके मेकअप सां वॉर्ड्रोब सां इन तरीक़े जूं शयूं जेके डिज़ाइनिंग सां जेके मुहबत कनि था असां कुझु अहिड़ियूं शयूं बि प्लान कंदासीं गॾोगॾु जी असां पंहिंजे मर्द हज़रात खे कीअं विसरी सघूं था तव्हांजे लाइ बि कुझु अहिड़ा एजुकेशनल टॉपिक्स असां खणी ईंदासीं जेके नॉर्मली असां घरनि में कोन डिस्कस कंदा आहियूं नॉर्मली असांजे ज़हननि में असांजे उहे क्वेश्चन्स हूंदा आहिनि जंहिंजा आंसर्स ॻोल्हण जे लाइ असांखे ख़बर न हूंदी आहे त आख़िर वञिणो किथे आहे हाणे वञिणो तव्हांखे ॿियो किथे न आहे वञिणो तव्हांखे आहे हिन चैनल ते ऐं हिन चैनल तां तव्हांखे उहे तमामु शयूं चाहे उहे एडवोकेसी जूं शयूं हुजनि डॉक्टर सां रिलेटेड शयूं हुजनि कोई अहिड़ियूं प्रॉपर्टी रिलेटेड मसइला हुजनि उहे तमामु मसइला असां पंहिंजे शो में इंशाल्लाह डिस्कस कंदासीं गॾोगॾु हिकु कॉमन शइ जेका शायदि वॾो हुजे नंढो हुजे ॿार हुजे बुज़ुर्ग हुजे उन्हनि तमामु माण्हुनि जे लाइ ज़रूरी आहे दैट इज़ एंटरटेनमेंट सो जी उन जो बि इंतज़ाम जेको आहे उहो असां वटि बख़ूबी थियल आहे असां सां गॾु आहिनि असांजा ॾाढा ज़बरदस्त जेके आहिनि असांखे एंटरटेन करण वारा असांजा साथी जेके हर रोज़ असां सां गॾु हूंदा हर रोज़ असांखे ज़बरदस्त तरीक़े जी जेका म्यूज़िक आहे उहे सेखारींदा शोभी भाई हूंदा जेके असां सां गॾु हूंदा अस्सलाम वालेकुम शोभी भाई अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुश आहियो बहुत शुक्र अल्हम्दुलिल्लाह और ये बताइए आप बहुत अच्छी लग रही हैं बहुत और बहुत ये आज शुक्रिया। हमारे सलाम सिंध का बिल्कुल फ्रेश एपिसोड है और मैं कहता हूँ जी कि बड़ा अच्छा होने वाला है आगे मज़ीद और मेरी बहन जो है वो बहुत अच्छी होस्ट है क्योंकि दुनिया में इनके फ़ैन हैं हम भी इनके फ़ैन हैं
ये बात है। बहुत शुक्रिया, बहुत और शुक्रिया। दूसरी बात ये है कि व्यूवर्स के लिए कि जी मॉर्निंग शोज़ होने चाहिए, मैं तो कहता हूँ, क्योंकि अर्ली टू बेड अर्ली टू राइज, अगर आप जल्दी उठेंगे और जल्दी सोएंगे तो आपकी सेहत भी बरकरार रहेगी। और अगर आप टीवी चैनल खोल के देखेंगे तो आप जो हैं और ज़्यादा इंटरटेन भी हो जाएंगे। अभी आपने कहा कि मालूमाती भी हमारे बहुत सारे मॉर्निंग शोज़ में आपको ऐसी ऐसी चीज़ें देखने को मिलती हैं जो हमें मालूम नहीं होती। सही। तो जी बिल्कुल देखते रहिए सलाम सिंध, और मैं दोबारा टेक ओवर दूंगा अपनी बहन को। बिल्कुल आप बिल्कुल जी बिल्कुल। प्रोग्राम। अच्छा जी, ये जो आपने बात कही कि ये वाकई इहा हक़ीक़त आहे त असां ख़बर न आहे छो हिकु मॉर्निंग शो जो राज हूंदो पाकिस्तान में। आई रिमेंबर, चाहे वो को नेशनल चैनल हुजे, इंटरनेशनल चैनल हुजे या कोई रीजनल चैनल हुजे, असां ॾाढो शौक़ सां मॉर्निंग शो ॾिसंदा हुआसीं। पर आहिस्ता 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 उहो शौक़ु घटिजी वियो। शायदि असां मॉर्निंग शो सां उन तरीक़े सां कोन अटैच थी सघासीं जंहिं तरीक़े सां अटैच असांखे थियणु खपंदो हो। पर जी असां अॼु कोशिशि कई आहे, अॼु खां वठी जंहिंजी असां शुरूआति कई आहे हिन साइड ताईं, हमेशह मां जिथे जिथे मॉर्निंग शो कंदी आहियां मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त उहे शयूं तव्हांजे साम्हूं खणी अचनि, उहे टॉपिक्स तव्हांजे साम्हूं खणी अचनि जेके तव्हांखां ऐं हिकु जेको गैप आहे तव्हां में ऐं असां सभिनी में, उहे तमामु माण्हू जेके मॉर्निंग शो सां जुड़नि था, उन गैप खे असां ख़तमु करे सघूं। सो इंशाल्लाह सलाम सिंध जे सेट ते बि इहो ई हिकु दौरानो रहंदो, हिकु दौर रहंदो जंहिं दौर में असां तमामु उहे शयूं कंदासीं जेके तव्हांखे असांखे असांजो जेको व्यूवर आहे उन सां कनेक्ट थी सघे। अच्छा, उन सां गॾोगॾु कुझु ॿियूं शयूं बि आहिनि, बिकॉज़ आई एम श्योर त जॾहिं तव्हां मॉर्निंग शो जी ॻाल्हि कयो था, मॉर्निंग शो जे सेट जी ॻाल्हि कयो था, त उते जॾहिं सुबुह सुबुह थिए थी त सभिनी खां वधीक जेको ख़वातीन जो जेको हिकु इंट्रस्टिंग जेको टॉपिक हूंदो आहे, हिकु पसंदीदा जेको टॉपिक हूंदो आहे, दैट इज़ कुकिंग, फूड और DIY आइडियाज़ या पोइ इन तरीक़े जी शयूं। त इंशाल्लाह असां पंहिंजी प्रोग्राम में कोशिशि कंदासीं रेगुलरली थी सघियो वेल एंड गुड, न थी सघियो त एटलीस्ट वंस अ वीक असां कुझु अहिड़ियूं शयूं कयूं जेके असांजी सुबुह खे बि सुठो कनि। हमेशह ही सुठो कंदियूं आहिनि, सुबुह त हूअं बि चवंदा आहिनि त सुबुह त हूअं ई सुठी हूंदी आहे, पर उनखे मज़ीद कलरफुल, मज़ीद इंटरटेनिंग, मज़ीद मज़ेदार, मज़ीद इंफॉर्मेटिव असां उनखे करण जे लाइ कुझु अहिड़ियूं शयूं ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में कंदासीं जेके तव्हांखे ऐं असांखे कुझु सेखारे सघनि। उहे काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे कुझु शयूं तव्हां करे ॿियनि जे लाइ रहिया हूंदा आहियो, बट डायरेक्टली और इनडायरेक्टली तव्हां उन्हनि शयुनि खे पाण सिखी रहिया हूंदा आहियो ऐं उन सां गॾोगॾु तव्हां उहे बि पंहिंजी ज़िंदगी में अप्लाई करे रहिया हूंदा आहियो। गॾोगॾु न सिर्फ़ु इहे तमामु शयूं असांजी उन्हनि तमामु प्यारी प्यारियुनि औरतुनि जे लाइ जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसी रहियूं आहिनि, बल्कि उन सां गॾोगॾु उहे डेट्स जेके असां किथे विसारे वेठा आहियूं। असां काफ़ी सारियूं अहिड़ियूं डेट्स हूंदियूं आहिनि जेके हिस्ट्री जूं ॾाढियूं इंपॉर्टेंट डेट्स हूंदियूं आहिनि, पर असां नॉर्मली घरनि में डिस्कस कोन कंदा आहियूं उनखे, नई पंहिंजी ईंदड़ जनरेशन खे कुझु ॿुधाईंदा आहियूं उन बारे में। सो असां पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू इंशाल्लाह इहा बि ज़रूरु कोशिशि रखंदासीं त उहे तमामु डेट्स हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं डिस्कस कजनि ऐं उन सां गॾोगॾु जेके शायदि मां बि किथे विसरी वई आहियां उन्हनि तमामु डेट्स खे बि असां यादि कयूं। उहे तमामु प्यारा प्यारा नाला जेके सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, दुनिया जे लाइ खोड़ कुझु करे विया आहिनि, इंशाल्लाह उन जे बारे में बि डिस्कस कजे। अच्छा, छो त डिस्कस करण जी ॻाल्हि थी वई आहे, प्रोग्राम बि अल्हम्दुलिल्लाह सलाम सिंध जी हिकु नई शुरूआति तव्हां सभिनी सां गॾु थी चुकी आहे। त ज़रूरु जॾहिं डिस्कशन जी ॻाल्हि थी आहे त अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में सभिनी खां पहिरीं ॻाल्हि जेका डिस्कस करण वारी आहियां दैट इज़ त अॼु मंडे आहे ऐं टेक्निकली अॼु फर्स्ट वर्किंग डे आहे। हा, विच में हिकु थर्सडे असांखे मिलियो हो जेको असां कमु वारो सोचो, बट टेक्निकली टुडे इज़ द फर्स्ट वर्किंग डे। उन जो जेके शुरूआति आहे, शुरूआती दौर आहे, अॼु जेके जेके कम ते निकिता आहिनि तव्हां सभिनी ज़रूरु ॾिठो हूंदो। जीअं अॼु मूं पंहिंजे रोडनि ते ॾिठो आहे जॾहिं मां अची रही हुअमि त हिकु ट्रैफ़िक जो जेको रुझान हो जेको कराची में किथे स्लो पइजी वियो हो, ईअं लॻी न रहियो हो असां कराची में हुआसीं, ईअं लॻो पियो त ख़बर न असां किथे पहुची विया आहियूं, बिकॉज़ कराची ट्रैफ़िक न हुजे। इहो थोरो इमेजिन करणु थोरो सो ॾुखियो आहे, पर छो त ज़ाहिर आहे हर माण्हू जेको आहे ईद जा ॾींहं हुआ ऐं हीअ जेके हीअ हॉलीडेज़ जंहिं तरीक़े सां मिलियूं आहिनि असांखे, हिकु लंबो हिकु हॉलीडेज़ जो हिकु सिलसिलो हो जेको असांखे मिलियो, उन खां पोइ अॼु वापसी सां लॻी रहियो आहे त रवानगी जेका आहे उहा ज़िंदगियुनि में थी वई आहे, रवानगी जेका आहे उहा रस्तनि में थी वई आहे, रवानगी जेका आहे उहा तमामु कमनि में थी चुकी आहे। उहा असांजी जेका ट्रैफ़िक आहे उहा अॼोकी जेका ट्रैफ़िक आहे उहा ॿुधाए रही आहे। गॾोगॾु जी हिकु ॿी अनाउंसमेंट जेका असांजी तमामु उहे जेके असांजा भाइर आहिनि, जेके ताजिर भाइर आहिनि, उनजी तरफ़ां जेका अनाउंसमेंट थी वई आहे, जंहिंजे बारे में तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था त अॼु तमामु जेके मार्केट्स आहिनि
उहे बि बंदि रहण वारियूं आहिनि बिकॉज़ ज़ाहिर आहे। अच्छा हीअ जेके कुंडूं आहिनि इन्हनि त किथां न किथां घुमंदी मां ईंदी वेंदमि। अच्छा वेट घटि करण जो इहो हिकिड़ो फ़ाइदो आहे त किथां बि निकिरी वेंदा आहियो। ख़ैर जी, सो उहे तमामु जेके मार्केट्स आहिनि अॼु जेका स्ट्राइक जो जेका अनाउंसमेंट आहे उहा थी आहे इन द फेवर ऑफ गज़ा। ऐं अलाह साईं गज़ा ते जेको कुझु थी रहियो आहे अलाह साईं उन्हनि तमामु मुश्किलातुनि मां असांजे सभिनीनि भेण भाउरनि ॿारनि खे कढे। उन्हनि जे करे जी अॼु जेका आहे उहा स्ट्राइक थी वई आहे। सो तमामु मार्केट्स बि अॼु बंदि आहिनि। हिकु रीज़न बि आहे, हिकु सॉलिड रीज़न बि आहे। गॾोगॾु तव्हांजी ऐं मुंहिंजी मुलाक़ात अॼु हिन ॾींहं में थी रही आहे। सो इन ॾींहं सां गॾोगॾु इन ॾींहंनि जी ख़बरुनि सां गॾोगॾु हिन प्रोग्राम खे बि स्टार्ट कयूं था। सलाम सिंध खे स्टार्ट कयूं था। तमामु उन्हनि माण्हुनि खे सलाम चयूं था जेके हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे, जेके जिथां जिथां असांखे ॾिसी रहिया आहिनि, चाहे उहे सिंध में ॾिसी रहिया आहिनि, तमामु पाकिस्तान जे कंहिं बि कुंड मां ॾिसी रहिया आहिनि, या इंटरनेशनली असांखे जॉइन कंदा थ्रू सिंध टीवीज़ वेबसाइट। उन्हनि तमामु माण्हुनि खे सलाम चई रहिया आहियूं। इन सां गॾोगॾु वञी रहिया आहियूं असां शोभी भाई जी तरफ़। शोभी भाई हमेशह असां सां गॾु इंशाल्लाह रहंदा। अच्छा शोभी भाई, इहो ज़रूरु मां ॼाणणु चाहींदमि त तव्हां ॿिया बि आई एम श्योर खोड़ सारा प्रोग्राम कया हूंदा जंहिंमें मॉर्निंग बि हूंदो, जंहिंमें इवनिंग बि हूंदो। शोभी भाई जो सभिनी खां फेवरेट प्रोग्राम कहिड़ो रहियो आहे? मैंने बहुत सारे शोज़ किए, मतलब दीगर चैनल्स पे भी किए और रीजनल मीडिया से लेके उर्दू मीडिया तक भी किए। और उसमें सबसे जो खुशी की बात यह है कि मुझे जो एक प्लेटफॉर्म ऐसा मिला कि मैं एक चैनल पे काम करता था, फिर वो होस्ट आगे चली गई। हाँ। यानी कि वो तरक्की कर गई ज़ाहिर है, तो उन्होंने मुझे याद रखा। हाँ जी, तो मैं जब वहाँ गया तो मुझे वहाँ काम करने का बहुत मज़ा आया, क्योंकि मुझे ऐसा लगा कि वो अपनी ही टीम है। हाँ। और उसके बाद जब मैं वापस उर्दू मीडिया से रीजनल में आया, हाँ, तो मुझे और ज़्यादा अच्छा लगा, क्योंकि मुझे प्यार मोहब्बत उससे कई गुना ज़्यादा मिली। और मेहनत जो है हमारी चैनल पे होती है, मैं आपको सच बताऊं, क्योंकि वहाँ तो बहुत सारी चीज़ें ऐसी हैं जो एडवांस हैं। हाँ, ठीक है, और हम जिस तरह काम करते हैं आपको। हाँ जी, लेकिन मुझे ऐसा लगता है कि वो कहते हैं ना कि घर की मुर्गी दाल बराबर। ऐसे तो हमारे साथ वही सलूक हो रहा होता है कि घर की मुर्गी भी दाल बराबर। अच्छा आपने कहा कि वो होस्ट कहीं और चली गई थी, ये खुश नसीबी उस होस्ट की थी कि आपके साथ काम किया? नहीं, ये क्या ये कनेक्शन क्या था, ये बताइए जरा। बॉन्डिंग बहुत मतलब कहते हैं ना एक टाइम से थी। हाँ। तो जब आपकी किसी से बहुत टाइम से बॉन्डिंग हो जाती है तो आपको एक काम हो जाता है। जब वो चली गई तो बड़ा दुख हुआ कि यार ये क्या हो गया, क्योंकि हाँ, एक होता है। फिर जब वो वापस हम पूरी टीम हमारी ज्वाइन हुई, हाँ, तो अच्छा लगा, मैं और अच्छा लगा। सही जी, ऐसी बहुत सारी अच्छी बातें इंशाल्लाह पंहिंजे प्रोग्राम में कंदासीं। प्यारी प्यारी ॻाल्हियूं इंशाल्लाह कंदासीं, प्यारी प्यारी शयूं इंशाल्लाह पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। प्यारनि महिमाननि सां बि तव्हांखे मिलाईंदासीं। पर उन्हनि सभिनीनि शयुनि खां पहिरीं जी सलाम सिंध में वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक जी, तव्हां सभिनी खे भलीकार हिकु दफ़ो ॿीहर सलाम सिंध में। सलाम सिंध सां गॾु असांजा साथी आहिनि जेके असां गॾु जुड़िया आहिनि। अॼोकी हिन पहिरें एपिसोड जेका सेलिब्रेशन असां करे रहिया आहियूं तव्हां सां गॾु, उन में कुझु ॿिया मोती आहिनि जेके मुंहिंजे शो में जुड़िया आहिनि। हिन तरफ़ मां वञणु चाहियां थी असां गॾु। ईअं कीअं थो थी सघे त कंहिं रीजनल चैनल ते को शो स्टार्ट थिए, असांजा सीनियर असांजा प्यारा प्यारा आर्टिस्ट असां गॾु न हुजनि। असां गॾु सभिनी खां पहिरीं हिकु ॾाढो ज़बरदस्त नालो एक्टिंग जी दुनिया में इलाही सीनियर असांजा आर्टिस्ट रसूल बख्श ॾाहिरी साहिबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमाइनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो, तव्हांजी महिरबानी जो पहिरें शो में असांखे घुरायो अथव। वरी महिरबानी तव्हांजी जो वक़्तु कढी तव्हां असांजे शो में शामिलु थिया आहियो। बिकॉज़ मूंखे ईअं लॻंदो आहे त हीअ चवण जे लाइ शायदि हिकु मॉर्निंग शो आहे, पर जंहिं तरीक़े सां जंहिं माण्हू सां जुड़े थो, हीअ हिकु मॉर्निंग शो खां कई वधीक आहे। हीअ हर माण्हू जी ज़िंदगी आहे बेसिकली, न ईअं ई आहे? असल में असांजी फैमिली आहे न, असांजो चैनल हिकिड़ो फैमिली चैनल आहे ऐं माशाल्लाह ॾाढी सुठी व्यूअरशिप आहे ऐं असांजे चैनल जी। सो माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा जी, हिन सां गॾु हिकु ॿियो नालो जुड़ियो आहे अगेन, जिन एक्टिंग जी दुनिया में खोड़ कुझु कयो आहे, मॉडलिंग बि कई आहे, होस्टिंग बि कई आहे, अक्सर डिफरेंट चैनल ते तव्हां हिननि खे ॾिसंदा रहंदा आहियो। उमैर भुट्टो साहिब आहिनि जेके असां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ठीकु आहियो? ठीक, बिल्कुल, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं लॻी रहियो आहे उमैर? सुबुह सुबुह ॾाढो निंड में लॻी रहियो आहे। उहा ॿुधायां। सही सही। बसि हूअं एॾो उथंदा न आहियूं अर्ली, पर तव्हांजे मॉर्निंग शो जे करे ज़फ़र भाई ख़ासि तौर ते चयो त पहिरियों असांजो शो करे रही आहे महविश सिंध टीवी ताईं,
हाँ मॉर्निंग शो त उन में तव्हां अचो त इन जे करे अच्छा बस को भी होस्टिंग जो प्रोजेक्ट सिन टीवी था मां पहिरीं दफ़ा कई एक्टिंग कई आहे मूं सिन टीवी ते बट होस्टिंग फर्स्ट टाइम थी रही आहे उहा बि मॉर्निंग शो जे सेट तां थी रही आहे इहो वाकई इहो पंहिंजे पाण में हिकु कमाल आहे इन सां गॾोगॾु जी जीअं मां पंहिंजी ट्रांसमिशन पंहिंजे शो जे स्टार्ट में ट्रांसमिशन ई आहे बस स्टार्ट जो ई आहे हिन शो जे स्टार्ट में जीअं मां चयो त एंटरटेनमेंट हमेशह सां गॾु हूंदी उहे माण्हू जेके हर वक़्तु एंटरटेन थियणु चाहींदा आहिनि उन्हनि जे लाइ बि असांजे शो में कुझु न कुझु हूंदो असां सां गॾु हिकु ॾाढो ज़बरदस्त नालो जुड़ियो आहे जंहिंजे नाले में ही मूंखे लॻंदो आहे नालो ॿुधी ईअं लॻंदो आहे का एंटरटेनमेंट आहे जंहिंजो साउंड अची रहियो आहे आपा मेहताब बलोच ही ग्रुप आहे जेका असां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम आपा वालेकुम अस्सलाम पुट कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ठीकु आहियो फर्स्ट क्लास अल्लाह जा एहसान माशाल्लाह माशाल्लाह ॾाढा ज़बरदस्त लॻी रहिया हमेशह वांगुरु हा मूंखे बि ज़फ़र फ़ोन कई नंढड़े जेका ॻाल्हि कई मुंहिंजे बचड़े त आहियां निंड में पर आयो आहियां त मां ॿाहिरि टहिलां पई त ॾिसे पियो मूंखे हे ई नंढड़ो मां चयोमांसि अबा एतिरो सुबुह जो उथंदा कोन आहियूं पर हाणे ज़फ़र फ़ोन कई आहे बचो आहे असांजो ॿी ॻाल्हि इहा आहे त मालिकनि खे बि लख लख वाधायूं प्रोग्राम ॿीहर शुरू कयूं सिंध सलाम हिकिड़ो तमामु पुराणो प्रोग्राम हो बिल्कुलु मॉर्निंग शो हो त असां निंड में ई हलिया आयासीं असांजा मालिक बि सिंध टीवी जा तमामु सुठा आहिनि अलाह साईं हयाती ॾियनि ॿियो वरी मेविश जो नालो ॿुधोसीं त बाबा मेविश त असांजो बचो आहे अलाह साईं पनाह ॾींदो सभिनि खे रब साईं हर मुसीबत खां बचाईंदो सभिनि खे अलाह कंदो इहे पिया मेला मचंदा इहो पिया असां ईंदासीं इंशाअल्लाह आमीन मुंहिंजी दुआ इहा आहे त हे प्रोग्राम शुरू थियो आहे त पंजतन पाक जे सदके अल्लाह अल्लाह जे रसूल जे सदके हलंदो रहे ऐं कामयाब थिए आमीन इंशाअल्लाह महिरबानी आपा तव्हांजो ग्रुप बि तव्हां सां गॾु हमेशह मूंसां मीनाक्षी गॾु हा आहे मूंसां ज़ाइदा गॾु आहे हे नंढड़ी जेका आहे हे नंढड़ी मुंहिंजी नंढड़ीअ जी नंढड़ी आहे अच्छा माशाल्लाह नायाब नायाब असांजी नायाब बाबा हेठि त कर न शर्मा त न हो बाबा कैमरामैन त ॾेखारई न त मोहांडो कहिड़ो आहे नायाब जो ईअं मोहांडो त न लिखा नायाब जो मोहांडो नायाब आहे तॾहिं लिखाए रही आहे ईअं ई आहे नायाब ना नायाब शर्माईंदी घणो आहे शर्माईंदी आहे पर का ॻाल्हि आहे शो में आहिस्ता आहिस्ता नायाब तव्हां सां कचहरी कंदासीं थोरो सो हिन तरफ़ सां गॾु ॿिया नाला हिननि जी तरफ़ असां वञणु चाहियां थी अच्छा उहे माण्हू जेके सोशल मीडिया जेके आहिनि उहे यूज़ कंदड़ आहिनि ऐं उहे माण्हू जेके हर वक़्तु फ़ोन ते रहंदा आहिनि हर वक़्तु फ़ोन ते एंटरटेनमेंट घुरंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि असांजे प्रोग्राम में ज़रूरु कुझु आहे हिकु सोशल मीडिया जो इलाही ज़बरदस्त चमकंदड़ नालो हिकु ॾाढो ज़बरदस्त नालो जेको डिफरेंट टैलेंट सां पंहिंजे नाज़रीन खे हमेशह कुझु न कुझु ज़रूरु ॾींदा रहंदा आहिनि यूसुफ पठान साहिब आहिनि जेके असां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे फर्स्ट क्लास कीअं लॻी रहियो तव्हांखे सुबुह सुबुह कीअं लॻी रहियो हम लोग तो ये कि रात को रिकॉर्डिंग पे थे अच्छा जी हो वहीं से जी वहीं से हम लोग फिर यहाँ पर हमने कूच की बच्चियों ने बोला मनाइल और किंजा ने कहा कि मेविश आपी का शो है और ज़फ़र जिस काइन ने बुलाया तो ज़रूर जाएंगे हम लोग तो क्योंकि आपकी फ़ैन है माशाल्लाह मेरी बेटियाँ अरे बहुत शुक्रिया तो मैंने यही कहा कि चलो अभी हम सोए नहीं हैं अल्हम्दुलिल्लाह शूट से आ रहे हैं रात वाली जो करते हैं यार वाह शूट से आएगी मोहब्बत ज़फ़र जिसकानी ने कहा कि आपने आना है और फिर जब बच्चियों ने मुझसे पूछा कि होस्ट कौन है तो मैंने बोला कि महविश है तो बोला कि हम तो फिर जाएंगे ये सोई नहीं हम लोग कोई भी नहीं सोए हम रात पूरी रात शूट पर थे मुझे तो आप सबसे जीत गए सबसे जीत गए हाँ आप सबसे जीत गए हमने फिर भी 2 घंटे नींद की होगी नहीं हम लोग नहीं सोए हाँ 2 घंटे से अच्छा मजे की बात है मैं भी कोई एक आध घंटा ही सोई हूँ मैं कोई ऐसे मैं तो इतना फ्रेश मतलब खुद को इतना फ्रेश फील करा रही हूँ जैसे पता नहीं कितनी नींद करके आई हूँ मैं भी उन्हीं लोगों में से जो एक आध घंटा मुश्किल से सोई हूँ पर छोटा सा छुट्टिन थियो असीं छुट्टिन खां पोइ ज़ाहिर हिकु नई स्टार्ट थी आहे त आहिस्ता आहिस्ता इंशाल्लाह ट्रैक ते अची वेंदासीं मनाहिल गंजा बि असां गॾु आहिनि वॾी महिरबानी तव्हांजी बि असांखे जॉइन करण जी कैसे हैं आप सब लोग अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक आप कैसी हैं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक और यहाँ मेरी प्यारी बहन कैसी है अल्हम्दुलिल्लाह मैं भी बिल्कुल साइलेंट मोड पे तो नहीं चली गई हो ना आज नींद की वजह से पक्का एक्टिव हूँ बिल्कुल आज डर थी आज आज क्या हुआ कि तबीयत खराब है ये नहीं बोले कि पूरी रात की जागी रात को जागने के बाद तबीयत खराब ही हो जाती है यार क्या करें हम नहीं अक्सर सर में दर्द रहता है इस वजह से अक्सर रहता है अक्सर जफर साहब कह रहे थे आज इलाज मेरे पास है मैं प्रोग्राम के बाद बताऊंगी ये भाई ये इलाज सब बताते हैं लेकिन करता कोई नहीं मैं सीट से उठ जाती हूँ आज मेरी जरूरत ही नहीं है आज मैं उठ जाती हूँ ये वैसे ही क्रॉस टॉक शुरू हो गई है मैं उठ जाती हूँ मैं जा रही हूँ घर ठीक है महविश बेटा जरूरी है किसी को सीधा रास्ता देना जो किसी को पेन है किसी को दर्द से आराम देना इससे ज्यादा कोई सदका हो सकता है
बिल्कुल बिल्कुल बेशक इहा वाकई ऑन अ वेरी सीरियस नोट इहो वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे त कंहिंखे तव्हां का सुठी सलाह ॾियो था ऐं उन मां तव्हां उनखे फ़ाइदो थिए न थिए उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर तव्हां सुठी नियत सां कंहिंखे सलाह ॾियो था इहो हिकु वॾो सदको आहे वाकई में। अच्छा जी, इन सां गॾोगॾु छो त नयो सेट आहे, नयो माहौल आहे, नई हिकु शुरूआति आहे, तव्हां सभिनी खां ज़रूरु मां कॉमेंट फर्स्ट फील छा रसूल बख्श तव्हां खां स्टार्ट कंदमि। ज़ाहिर आहे अक्सर शोज़ थींदा रहंदा आहिनि, मॉर्निंग शोज़ हर चैनल में थींदा आहिनि, हिकु नई ॻाल्हि कोन्हे, बट छो त हिकु जगह नई स्टार्ट कॾहिं बि का थींदी आहे हिकु ऐं हिकु गैप खां पोइ स्टार्ट थींदी आहे उहा कुझु स्पेशल हूंदी आहे। सो पहिरियों दफ़ो जंहिं महिल सेट ते क़दम रखियो छा ज़हन में आयो? हूअं बि हिकिड़ी इहा नेचुरल हूंदी आहे, उमेर बि हिन ॻाल्हि सां सहमत थींदो त जॾहिं बि तव्हां पहिरियों स्टेज ते पहिरियों स्टेप रखंदो न त तव्हांखे इहो फील थींदो त आउं अलाए कहिड़े जहान में अची वियो आहे, तव्हांजी दिलि ॾकणु लॻंदी, तव्हांजो जिस्म ॾकणु लॻंदो त भई अलाए छा थींदो। इहा नेचुरल हूंदी आहे। सो जॾहिं बि माण्हू पहिरियों सेट ते ईंदो आहे, पहिरियों सीन कंदो आहे कंहिं सीरियल जो या स्टेज ते चढ़ंदो आहे या सेट ते ईंदो आहे त उनजी फीलिंग्स हिकिड़ी अजीब हूंदी आहे त अलाए छा थींदो, छा पुछियो वेंदो ऐं कहिड़ी ॻाल्हि हूंदी, छा महसूसु थींदो, मतिलबु हर शइ हिकिड़ी नई हूंदी आहे। सो फीलिंग्स इहा ई हूंदी आहे त भई अलाए छा एक्साइटमेंट वधीक, हा ॾाढी एक्साइटमेंट हूंदी आहे। जेको थींदो आहे हा इहो थींदो आहे। मां इहो चवंदुमि त मूंखे अची पहिरियां त फ्रेश फील थियो, छो त इलाही सारा गुल हिते मूंखे नज़र आया। उनजे पोयां बि हिकु मजबूरी हुई। वेझो खां ॾिठो त सभु गुल नकली आहे, उहा फ्रेशनेस ख़तम थी वई। सुठो, मां लॻो वेझो करे ॾिसो त ख़बर पई त फलां 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 जी उमेर। बस इहो ई चवणु पिए त फ्रेश फील थियो। अॼु खां पोइ तव्हां फ्रेश गुल रखिजो, छो जो उमेर नकली गुल ॾिसी ॾाढो मायूस थियो आहे। अच्छा, असां तस्वीरुनि में साम्हूं उमेर असांखां रुॻो ख़र्चो कराईंदो। कहिड़ो ख़र्चो? ख़र्चो त थींदो न, हाणे फ्रेश गुल जो रोज़ अचनि मॉर्निंग शो में त केतिरो ख़र्चो आहे। असां रिवाज सां जेको ईंदो हिकिड़ो गुल वठी ईंदो, ख़र्चो घटिजी वेंदो। ईअं कंदासीं। ही सभु गुल आहिनि, ही सभु गुल आहिनि। तव्हां माशाल्लाह गुल आहियो, साईं यूसुफ पठान साहब गुल आहे, गुलदस्तो थो लॻे साईं थोरो। हा न माशाल्लाह सभु ही गुल आहिनि, ही गुलनि जा तोहफ़ा आहिनि न। बिल्कुलु मतिलबु हिकिड़ी फीलिंग्स तव्हां हिकु हिक ॿिए जे लाइ गुल आहियूं। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे, असां हिक ॿिए जे लाइ गुल आहियूं। छा आहे, पल जी ज़िंदगी आहे। कल्ह नंढड़ा हुआसीं, खेॾंदा हुआसीं, वरी जवान थियासीं, वरी शादियूं थियूं, वरी ॿार थी विया, हाणे पोड़ा बि थी वियासीं। ज़िंदगी हेतिरी आहे, इन में ख़ुशियूं विरहायो, कंहिंजे लाइ चङा ई सोचो बसि। वाकई ॾाढी ज़िंदगी हीअं गुज़रे पई, का ख़बर ई कोन पई पए हो आहे न हिकिड़ो त ही हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख़्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई। इन ॻाल्हि ते गानो छो न थी वञे? ॿुधियो न असां सुबुह खां गानो, ईअं कीअं थी वियो आहे? कुझु थी वञे शोभी भाई, क्या ख़्याल है? मां हिकिड़ो सेरो ॿुधाईंदमि। मां ॾाढो सुठो नओं सेरो यादि करे आई आहियां। असांजे सेतन जी शादी आहे टल्टी में। हा, सेवण सरकार तो फरमाइश आई आहे, 3 घोट आहिनि, उन्हनि जा नाला बि खणंदमि। अलाह उन्हनि खे आबाद रखे, अलाह करे उन्हनि जी शादियूं कामयाबु थियनि, उन्हनि खे दुआऊं बि ॾियूं था। उन्हनि सां गॾु सहरो शुरू थी कयां। ठीकु आहे जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, सहरो शुरू थी रहियो आहे, यूसुफ पठान साहब ऐं असां सां गॾु मिनाहिर ऐं किंज़ा बि असां सां गॾु आहिनि। तव्हां एक्टिंग में ॾाढा मशहूरु आहियो, थोरी एक्टिंग ज़रूरु चाहींदमि त इन सॉन्ग सां गॾु एक्टिंग बि हुजे। ठीक है तो नींद ठीक है, खुल जाएगी ना, आंखें खुल जाएंगी ना? आंखें खुली हुई कोई मसला तो, अच्छा मुझे तो पता है आपको, जब आप ये बात कर रहे थे तो मुझे वो टाइम याद आ गया। बचपन में कभी हमने भी ऐसा किया था कि पूरी रात जाग रहे हैं, एक शूट पे, सुबह जाके दूसरी शूट पे जा रहे हैं। मुझे तो लग रहा है मेरा बुढ़ापा तो अभी से ही आ गया है। तो अब नहीं होती, अब हिम्मत नहीं होती। आप माशाल्लाह। मसला ये ज़बान होती है और अखलाक होता है और चाहत होती है लोगों की। आज अगर यूसुफ पठान को अल्लाह ताला ने इज़्ज़त दी तो सिंध टीवी से मुझे मिली इज़्ज़त, तो मैं सिंध टीवी को अपनी माँ समझता हूँ। तो इस वजह से कि मेरे को ये जितने भी मेरे दोस्त यार हैं, ज़फ़र जिस्कानी के, सब मेरे काम किया। मुझे तो टिकटॉक से लोग जानते हैं खैर, लेकिन बेसिकली मैं आर्टिस्ट हूँ, मैंने आर्ट्स में काम किया है। उमेर के साथ काफ़ी सीरियल कर चुका हूँ मैं, काफ़ी हम लोगों ने 5 डे के भी काम किए हैं, 1 डे भी किया है, बहुत सारे काम किए अल्हम्दुलिल्लाह। तो अल्लाह ने यहाँ भी इज़्ज़त दी है, परवरदिगार ने, तो टिकटॉक पे और इज़्ज़त अल्लाह ने दे दी। तो ये होता है कि आप किसी की चाहत रखें। तो मैं चाहत में आया हूँ आप लोगों के, भले मुझे 3 दिन और भी जागना पड़ता था। दिल जीत लिया बाबा, बस वाकई तू पठान है। अरे मौके बाबा छा जने चवंदे मां त पोड़ो ते न आया।
हमारे में वो एक जुमला होता है ऐसे हाँ। अच्छा, अच्छा। बाबा बाबा साईं हम कहते गुरबा में हैं नहीं, गुरबा में चवंदा आहिनि। अच्छा जी, हम क्या हमारे पास गाने हीअं टाइम आहे या असां ब्रेक ते वञी रहिया आहियूं? असां छा करे रहिया आहियूं ज़िंदगी में? असांजी ज़िंदगी किथे आहे? असां गाने जो टाइम आहे, बिल्कुलु गाने जो टाइम आहे। जी आपा। ओ हलो बाहलो दे जुने दर सही दुनिया, ओ हलो बाहलो दे समदर सही दुनिया, ओ हलो बाहलो दे महबूबर सही दुनिया। सही दुनिया, ओ हलो बाहलो दे दुने दर सही दुनिया। चाचे दिनी तई, चाचे दिनी तई, चाचे दिनी तई, चाचे दिनी तई, लगी सोच सोहना। ओ हलो बाहलो दे सोहना सही दुनिया, ओ हलो बाहलो दे महबूबर सही दुनिया। बाहलो दे सोनल सही दुनिया। बाहलो दे सोनल सही दुनिया, ओ हलो बाहलो दे महबूबर सही दुनिया, ओ हलो बाहलो दे सरफराज सही दुनिया। गानो दिनो
महबूबन सही दुनिया ओ हलो बहलो रे शैतान सही दुनिया बहलो रे सरफराज सही दुनिया ओ हलो बहलो रे सरफराज सही दुनिया चाचे दिनी तई ओ चाचे दिनी तई सगी सोट सुना हलो बहलो रे जबरदस्त जल्दी से वञी रहिया आहियूं ब्रेक की तरफ नाज़रीन वक्त आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था सलाम सिंध में हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध वेलकम बैक जी सलाम सिंध सां गॾु तव्हां सभिनी जे साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं असां सां गॾु खोड़ सारा प्यारा प्यारा नाला बि असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ॾाढी ज़बरदस्त परफॉर्मेंस थोड़ी देरि पहिरीं असां इंजॉय कई माशाल्लाह आपा ज़बरदस्त 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 मूंखे ख़बर है काॾे वियो माइक खोल जा मूंखे माइक ई विसरी थो वञे निंड में आहियां अम्मा निंड में बस निंड में या परफॉर्मेंस आहे त हूअ छा हूंदी अम्मा उहो त मूंखे निंड में छा ख्वाब में बि मां परफॉर्मेंस सही करे वेंदमि वाह वाह ज़बरदस्त यू आर ट्रू आर्टिस्ट ॻाइण सां जेको आहे सो इश्क न रखियो आहे जुनून रखियो आहे वाह ऐं हे इश्क सां न ईंदो आहे जुनून सां ईंदो आहे वाह हा न ॻाइणु वरी उन ते झुमिर करणु वरी नओं सेरो वरी अणपढ़ियल माई वरी यादि करणु मज़ाक आहे ॿियो माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह से तव्हांखे ईअं ई माशाल्लाह ये तो मज़ाक न आयो कमाल आहे कमाल आहे अल्लाह जो कमाल आहे बेशक 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 ईअं ई आहे इहा जेका ट्रू आर्टिस्ट जेका डेफिनेशन हूंदी आहे न उहा बेसिकली अहिड़नि आर्टिस्ट मां असां त मिड़ई रोज़ी पिया हलायूं तव्हांखे कोन इन्वॉल्व कयो उमेर खे चयो होस्ट भली आहियो भला होस्ट आहियो छो तव्हांजो एॾो जेको आहे सो पुराणो जेको आहे तजुर्बो आहे ऐं तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहियो माशाल्लाह तव्हांजो ॿुधी त अधु अधु रूह वरी हेॾे छिकियो न मूंखे ॿियो वरी छा? लिक लिक जी ॻाल्हि थी माशाल्लाह अच्छा हिते हिकु शइ जेका मां ॾिठी त माशाल्लाह तव्हां परफॉर्मेंस तव्हांजी फुल हुई मतिलबु ईअं लॻे पियो अंदरि गानो वसे पियो यूसुफ साहब असल में यूसुफ साहब आप मेरे गाने पे उठे नहीं मेरे को तो यक्का आसरा था तो अदा आ रहा है मेरा अदा आ रहा है अदा अदा लगा हुआ था पीछे मेरी अद्दी वो तू थोड़ा अगते त थिया मां ॾिसां था न मां त अंधी लगी पई हम पाजे कम में अद्दी में पीछे ही था तुम्हारे वरी में जुमरा डाल रहा था हाँ अल्लाह फिर हम थक गए ना फिर थोड़ा बस फिर शिकायत वो नहीं आपने लंबा कर फिर दिया शिकायत नहीं है लेडीज फर्स्ट करे उन्हनि खे अॻियां कीअं पाण पार पोया ओ बस बस Ladies बाबा first फिर है। मेरा कसूर है तो Ladies मैं first माफी दीदी। मांगती हूँ अदा माफ कर देना दूसरे गाने पे उठना जरूर आओ अच्छा मां इहो बि ॼाणणु चाहियां थी यूसुफ पठान साहब तव्हांखे ज़रूरु ॼाणणु चाहियां थी बिकॉज़ एज़ एन आर्टिस्ट तव्हां खोड़ सारनि ज़ाहिर शोज़ में बि विया आहियो खोड़ सारनि शोज़ में तव्हां एक्सपीरियंस कयो आहे खोड़ सारा मॉर्निंग शोज़ बि ॾिठा आहिनि छा एक्सपेक्टेशन हूंदी आहे जॾहिं कॉल ईंदी आहे त जी मॉर्निंग शो में सुबुह जो वञिणो आहे ऐं एज़ अ गेस्ट घुरायो वियो आहे छा एक्सपेक्टेशन छा हूंदी आहे छा ज़हन में ईंदो आहे जहन में ये होता है कि सुबह उठेंगे कैसे ये तो जो मॉर्निंग शो करता है उसके भी जहन में होता है भाई कि सुबह कैसे उठेंगे सबसे पहले सवाल यही होता है कि उठेंगे कैसे अब उसके अच्छा जो मॉर्निंग शो करती है लेडी उसको भी ये टेंशन होता है कि कैसे उठेंगे जो मेहमान आते हैं उनको भी टेंशन होता है तो हम उठेंगे कैसे असल में मसला ये है कि अगर आप जबान कर रहे हो किसी के साथ डायरेक्टर के साथ या उस प्रोग्राम के मैनेजमेंट के साथ किसी के साथ तो उसको पूरी करनी पड़ती
बस करनी पड़ती है, तभी तो 2 घंटे सोए हैं हम तभी को 2 घंटे सोए हैं। टेंशन होती है उसमें बहुत ज़्यादा, ठीक है ना। उस टेंशन की वजह से मुझे तो बहुत अच्छा लगता है। उसमें वजह ये है कि हम मॉर्निंग शो में इसलिए आते हैं कि भाई हमारे जितने भी दोस्त यार होते हैं, इस तरह हम लोग मुलाकात नहीं कर सकते, हो सकता है मॉर्निंग शो की वजह से। मॉर्निंग शो में होता ठीक है है, ना? बिल्कुल। एक तो ये वजह है। दूसरी वजह ये है कि मेरी बच्चियाँ बेसिकली, हम काफ़ी मॉर्निंग शो में जाते हैं। हम उर्दू मीडिया में भी जाते हैं, सिंधी मीडिया में भी है, पश्तो मीडिया में भी हम जाते हैं, सराइकी मीडिया में, तकरीबन जितनी मीडियाज़ में है उसमें मेरे बच्चे बेसिकली, मैं अल्फिया बोलता हूँ कि मेरे बच्चे आपके फ़ैन हैं। मैं भी थैंक यू वो सो कहते हैं मच। कि मैं हमके इनके शो में ज़रूर जाएंगे और हमें आप ही से ऐसे मोहब्बत है, आप ही बड़े अच्छे डील करती है, बड़े अच्छे सवालात करती है, तो इसलिए इनके शौक़ था। तो मैंने जैसे इनको रात को कहा बेटा अभी तो ये 5 बज गए, क्या करना है ना, हाँ, तो बोला अब्बा नहीं जाएंगे, शो पे जाएंगे। मैंने सोओगे नहीं? अब्बा सोएंगे फिर उठेंगे नहीं। सोएंगे तो फिर उस वजह से फिर ज़फ़र जिस्कानी मैं यही कहूँगा कि मेरे उस्ताज़ों में से भी हैं। हाँ। बहुत कुछ सीखा है मैंने इनसे। सिंध टीवी से मैंने बहुत कुछ सीख के गया हूँ और आज अल्हम्दुलिल्लाह इस सिंध यार टीवी यूसुफ पठान साहब एक बात बताएं, आप पॉलिटिक्स क्यों नहीं ज्वाइन कर लेते? नहीं। कैसे कवर किया ना सबको, कि महविश भी कवर हो गई है, बच्चियां भी कवर हो गई, जफर भी कवर हो गया, यार आप पॉलिटिक्स क्यों नहीं ज्वाइन कर लेते? मैं कह रही हूँ बड़ा स्कोप है आपका। नहीं, स्कोप की बात नहीं। आपने एक बात की कि आपको नींद तो नहीं आ रही, मैं आपको बताना चाहता हूँ कि मैं जाग रहा हूँ। जाग रहा हूँ कि जिम्मेदारी है, जिम्मेदारी जो है, कहते हैं ना, जो जबान का कच्चा तो फिर कच्चा ही कच्चा, आगे तो पीछे मैं कुछ नहीं बोलूँगी। अल्हम्दुलिल्लाह महविश भी हमारे सामने छोटी सी थी और आज अल्हम्दुलिल्लाह आज बड़ी है। बच्ची है हमारी, बच्ची है हमारी बेटी है भी बच्चियों है, की उम्र बहन भी की है है छोटी, महविश। और हमेशा अखलाक से मोहब्बत से मिलती है हम लोगों से, और जिस तरह के बड़ों की तमीज़ करती है उस तरह अल्लाह ताला इसकी परवरदिगार करते रहे तमीज़ इसी तरह। लोग इनकी बहुत करें शुक्रिया। तमीज़, हम तो ये दिल और से ज़्यादा करेगा अल्लाह पाक, मेरी दुआ है। आमीन, बहुत respected है शुक्रिया, हमारे लिए, बहुत ज़्यादा। शुक्रिया। और बाकी ये शो इस तरह मॉर्निंग शो होता है कि इसके अंदर देखो हम अभी भुट्टो साहब से भी नहीं मिल सके थे, सर से भी नहीं मिल सके काफ़ी अरसे से। जब से हम लोगों ने ड्रामे छोड़े तो मेरे भुट्टो से भी मुलाकात नहीं हो रही मेरी। हमें चैनल मिला देते। तो वो चैनल ने हमें एक फैमिली बना देती है। चैनल का, सिंध टीवी का मैं पहले शुक्रिया अदा करूँगा, और मॉर्निंग शो में क्या और हम एक सब बात बात और मैं करते हैं। यहाँ कहना चाहूँगा, आपने भी और आपने भी मामा आरिफ के साथ बहुत काम किया। जी यहाँ बिल्कुल, आते ही अल्लाह याद मग़फ़िरत फरमाए आई उसकी, और अल्लाह पाक मग़फ़िरत मग़फ़िरत फरमाए। मामा आरिफ एक चट्टान के माफिक इंसान था, दिलेर बंदा, काम का चीता। अल्लाह ताला उसकी मग़फ़िरत फरमाए। हम सब बैठे हैं आमीन, उसकी सुम्मा उसके लिए आमीन, दुआ में। सुम्मा आमीन। तो जब भी आप नमाज़ पढ़ें तो उनके लिए दुआ ज़रूर किया करें। आमीन। सबके लिए जो भी इस दुनिया से कूच कर चुके हैं, मग़फ़िरत उनके लिए करनी चाहिए दुआ हमारे को। बिल्कुल और ये बिल्कुल सवाब के ज़मरे में आता जी है। जी बिल्कुल। ईअं आहे बिल्कुलु। ऐं मामा आरिफ जेका ज़िंदगी जेका गुज़री आहे उहा मूंखे यादि आहे अॼु बि, त पाण अनमैरिड हुआ हिन उम्र ताईं भी, ऐं मां हमेशा हिकु मजाक में मामा खे ॻाल्हि चवंदी हुअमि, मामा मैंने कभी ऑन ईयर डांस नहीं किया, जब आपकी शादी होगी मैं ऑन ईयर डांस करूँगी। हमेशा मां मामा सां इहो मज़ाक कंदी हुअमि। ख़बर नहीं त उहो मज़ाक उहा ॻाल्हि ईअं ई रहिजी वेंदी। ऐं उहा मोहबत जेका पंहिंजे पेरेंट्स सां हूंदी आहे, बेसिकली मामा खे ॾिसी उहा नज़र ईंदी। उन्हनि पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजी मदर जे लाइ गुज़ारी। हीअ इलाही ज़रूरी आहे उन्हनि माण्हुनि खे यादि करणु। देन असांजा ताहिर भाई, उहे बि अॼु सां गॾु, जी ताहिर अराइन साहब अॼु सां गॾु हिन मंच ते न आहिनि, हिन चैनल ते न आहिनि। डिफरेंट चैनल्स ते उन्हनि कमु कयो, मामा बि डिफरेंट इंडस्ट्रीज़ में कमु कयो, पर घणो अरसो सिंध टीवी सां गॾु गुज़ारियो। ऐं जेको टाइम उहे हिते हुआ, असां घणो अरसो हिते कमु कयो। सो इहे उहे नाला आहिनि जेके अॼु बि असांजे दिलनि में ज़िंदा आहिनि ऐं हमेशह रहंदा। ऐं इनशाअल्लाह मूंखे मौक़ो मिलियो त मां ज़रूरु कंहिं ॾींहुं उहा वॉल बि ॾेखारींदमि, जंहिं वॉल ते तमामु उन्हनि माण्हुनि जा नाला आहिनि जेके अॼु बि सिंध टीवी जे एंट्रेंस ते अॼु बि मौजूदु आहिनि। इनशाअल्लाह ज़रूरु उहे बि ॾेखारींदासीं। अच्छा ये रसूल बख्श साहब, तव्हां, मूंखे लॻे थो निंड सभिनी जी पूरी न आहे, पर तव्हांजी घणी पूरी न आहे? न, मुंहिंजी निंड पूरी आहे। पूरी आहे, माशाअल्लाह। निंड पूरी कंदो आहियां, इन जे करे जो सिहत जे लाइ ज़रूरी आहे निंड पूरी करणु। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मूंखे लॻे थो तव्हांजी हमेशह सेम फिज़ीक माशाअल्लाह मेंटेन रहण जो राज़ बि इहो ई आहे। बिल्कुलु, निंड पूरी कजे, मानी वक़्त ते खाइजे, ऐं पंहिंजी एक्सरसाइज़ आहे या डाइट आहे जेका मतिलबु मुनासिबु आहे। खाइण पीअण त ज़रूरी आहे, पर मतिलबु उन जी लिमिट जेका आहे उहा जेका असां ज़रूरी आहे। हा, असांजे डायरेक्टर साहब चवनि पिया मानी पंहिंजी खाइजे की ॿियनि जी? कोशिशि कजे त ॿियनि जी खाइजे, तॾहिं सिहतमंद माण्हू रहंदो। ऐं जेको फिज़िकल आहे न माण्हू, उहो सिहतमंद बि रहंदो ऐं स्लिम स्मार्ट रहंदो। छा करे त उनजी लठ जेका हूंदी न, अॼु ख़बर पई डायरी साहब जेके हिन जो पराई मानी खाईंदा आहिनि, पंहिंजी कोन खाईंदा आहिनि। उहो इन जे करे जो ॿियो माण्हू जेको ॾींदो न मानी ॾेई ऐं चवंदो खा मानी, त हाणे उन जे डप में माण्हू थोरी मानी खाईंदो। हाँ बिल्कुल यार, बाकी लॉजिकल रीजन है यार, प्रैक्टिकली सोचो। घटि खाईंदो मानी।
इन करे ॿियनि जी मानी खाइजे। हा कोई ॿियनि जी माण्हू मानी खाइजे। कोई माण्हू घटि मानी खाईंदो रिज खां, कोई वरी शर्म खां। हा इहो वाह जो पॉइंट ॿई शादियुनि में केॾा वेंदी आहे असांजी उहा शर्म? शादियुनि में केॾा वेंदी आहे उहा? अलाह तो ॾिसे, रब तो ॾिसे। मां त शादियुनि में वेंदी आहियां न पुट, घर अची मानी खाईंदी आहियां, उते मानी मूंखां हलंदी ई कान्हे। बट असां ज़ाया केॾो कंदा आहियूं यार, इहा एक्चुअली नाइंसाफ़ी आहे रिस्क सां। असां जेको शादियुनि में वञी मानियूं असां ज़ाया कंदा आहियूं। अच्छा उमैर मूंखे ॿुधायो, तव्हां हिकु मॉर्निंग शो, तव्हां सभिनी खां ज़रूरु मां कॉमेंट्स वठंदमि हिन ॻाल्हि ते, छो त हिकु नई स्टार्ट आहे असां कई आहे ऐं असां कोशिशि कयूं था त उनखे वधीक खां वधीक बहितर कयो वञे। हिकु मॉर्निंग शो में छा एक्सपेक्टेशन्स आहिनि तव्हांजो? मुंहिंजे हिसाब सां जेको तव्हां करे रहिया आहियो इहो बेस्ट आहे। हिन खां वधीक भलो छा थो करे सघिजे मॉर्निंग शो में। सुबुह जो टाइम अगरि कंहिं मतिलबु एॾी ताज़गीअ सां तव्हां ॻाल्हायो था, उहो ॾिसण वारनि खे बि उहा एनर्जी मिले थी ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ऐं पंहिंजे ऑफिसिस में वेंदा या जिते बि फ्रेश फील कंदा मूंखे लॻे थो। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि एड कयां, सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियां त मतिलबु जेके मॉर्निंग शो थियनि था उन में जंहिं बि तव्हां गेस्ट खे घुरायो था त उन जे बारे में तव्हांखे ॼाण हुजणु ज़रूरी आहे। उनजो नालो, उनजी कास्ट, उनजो जेको कमकार आहे, जेको बि मतिलबु कहिड़ो बि गेस्ट तव्हां घुरायो था उनजे बारे में तव्हांखे ॼाण सुठी हुजणु खपे। ॿी ॿोली तव्हांजी ॾाढी सुठी हुजणु खपे, ॻाल्हाइण जो अंदाज़ तव्हांजो ॾाढो सुठो हुजणु खपे। इहे सभु शयूं जेके आहिनि उहे काउंट थींदियूं। भई हिकिड़ो सुठो असांजो जेको कंपेयर आहे उन खे इहे शयूं लाज़मी हुजणु खपनि। कंहिं बि दोस्त खे तव्हां घुरायो था त उनजे बारे में ॼाण हुजणु ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां जॾहिं 20 ॾींहं स्क्रीन ते अचो था ऐं 2 कलाक रोज़ाना अचो था, पोइ का गुंजाइश चवंदा आहिनि न त उहा कोन बचंदी आहे। पोइ उन खां पोइ एतिरो माण्हू स्क्रीन टाइम वठणु ऐं उन खां पोइ बि इंसाफ़ उन स्क्रीन सां न करणु, इहा हिकु वाक़ई में हिकु नाइंसाफ़ी वारी ॻाल्हि आहे जेका काफ़ी जॻहियुनि ते थींदी आहे। बट अल्हम्दुलिल्लाह 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 मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे रब जी जंहिं मूं में इहा नेचर विधी आहे। सो मां अॼु बि हालांकि एॾो अर्सो थी वियो आहे होस्टिंग कंदे, एॾो अर्सो थी वियो आहे मॉर्निंग शोज़ कंदे। चलो हिकु नॉर्मल प्रोग्राम हिकु अलॻि ॻाल्हि हूंदी आहे, पर मॉर्निंग शो जी रिस्पॉन्सिबिलिटी खणणु एॾो अर्सो थी वियो आहे। पर अॼु बि जॾहिं मां राति जो मूंखे ख़बर हूंदी आहे सुभाणे शो आहे त राति जो वेही कुझु टाइम पंहिंजे शो जी प्रिपरेशन खे मां ज़रूरु ॾींदी आहे। इहा मुंहिंजे अंदरि हिकु नेचर आहे जेका अक्सर माण्हू चवंदा आहिनि त यार रीजनल चैनल आहे, छा थो थिए, हीअं थो थिए, हूअं थो थिए। बट मूंखे ईअं लॻंदो आहे त जॾहिं तव्हां रोज़ी कयो था न त उन सां इंसाफ़ करे कयो। चैनल को बि हुजे, चाहे इन खां शायदि को सफ़ा मिनिमम वारो बि चैनल हुजे न, पर तव्हां घटि में घटि अंदरि खां सेटिस्फाइड हूंदो त तव्हां सही कयो। तव्हां पायलट आहियो जहाज़ जा, तव्हां सभिनी मुसाफ़िरनि खे खणी था हलो न। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां खां का बि ग़लती थियणु न खपे, या तव्हांजो वे ऑफ टॉकिंग एॾो सुठो हुजे जो असां सभु चऊं त यार वाह वाह महविश यार ॾाढो सुठो ॻाल्हायो। मतिलबु असांजी फीलिंग्स इहा हुजे त भई असांजी पंहिंजी आहे। चई छॾियो न साईं तव्हां बि भला। मां चई छॾियो बेस्ट आहे इहो मॉर्निंग शो बेस्ट। हाँ मैंने तो होस्टिंग ॾिठी कोने रसूल बख्श साहब, किथे मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे रसूल बख्श साहब, तव्हां होस्टिंग ई कोन ॾिठी आहे। मूं तव्हां छो पाण जे धरती टीवीअ ते हासीं, उते मूं कमु कयो, ठीकु आहे न। उते पाण भले जिते बि कमु कयूं था, ऐं इहो इन मक़सदु हरगिज़ न आहे त तव्हां को ख़राबु था कयो शो, इहो हरगिज़ मतिलबु न आहे। पर मतिलबु जेको जंहिंमहिल तव्हां पुछो था त भई असांजे शोज़ में छा हुजणु खपे, त उन में इहे शयूं हुजणु खपनि। तव्हांखे इंफॉर्मेशन हुजे, लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हुजे, ज़ख़्मनि जो ज़ख़ीरो हुजे, लफ़्ज़नि जो, अच्छा लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हुजे, ज़ख़्मनि जो ज़ख़ीरो हिन महिल अलाह खां सवाइ कोई नथो करे सघे। बसि वाक़ई में इंसान सॼी नचोड़ करे बीह रहिया। बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे। अच्छा हिते असांजूं ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं सॼियूं भेनरूं भी तशरीफ़ फरमाइनि, तव्हांजी तरफ भी अचणु चाहींदमि। और आप बड़ा खामोश काफ़ी देर से बैठी हैं, क्यों? आप वैसे तो इतनी साइलेंट नहीं होती, आज क्या हुआ है? नहीं ऐसा कुछ भी नहीं है। आज सिंधी ज़्यादा बोली जा रही है हाँ, ना। मसला ये हमें समझ नहीं आ रही, मसला ये यही हो रहा है। हाँ जी। अच्छा ये मुझे बताओ, बड़े बात कर रहे हो तो बीच में बच्चे नहीं बोलते। इतने भी बड़े नहीं हम, छोटे से। यार ये तो आपने हमें बहुत बड़ा बना दिया यार, ये तो दिल पे लगी है, ये तो बहुत जोर से लगी। नहीं वो उम्र के लिहाज से नहीं बोल रही, वो एक अदब अदाब के लिहाज से बोल रही है। आई लव यू आपा, अच्छा लाइन चाहिए था, नेक्स्ट टाइम क्या चाहता था मुझे जवाब यही होता। अच्छा जी जल्दी सां मां चाहियां थी त हिकु सॉन्ग जी तरफ़ वञे हिकु दफ़ो ॿीहर। आप अॼु असांजे डायरेक्टर जेके आहिनि न उहे पूरी कोशिशि करे रहिया आहिनि त असांजे शो में मतिलबु फुली एंटरटेनमेंट हुजे। हाँ माना हलो गुलो हुजे, हलो गुलो हुजे, हुजणु खपे। शादियुनि जी सीज़न आहे, शादियुनि जी सीज़न आहे। असां सुबुह सां शादियूं मल्हायूं था, को मसइलो कोन्हे जी। हा न छा ॿुधायो? सेरो थी ॿुधायां, के मायूं ॻाल्हि पकी करे ईंदियूं आहिनि,
पोइ चवंदियूं आहिनि त कंहिंखे ॿुधाइजो न, हा कंहिंखे ॿुधाइजो न, मतां कोई ॾिस झेड़ो विझराए विझे या कुझु का हरकत करे विझे, पोइ मायूं ॻाल्हि लिकाईंदियूं आहिनि। पर के अहिड़ियूं हूंदियूं आहिनि ॿियूं मायूं चालाक, उहे सम्झी वेंदियूं आहिनि। पोइ उहे चवंदियूं आहिनि घोट माउ खे, ॻाल्हि लिकाए छो थी अधी ॻाल्हि पकी थी वई, ॻाल्हि लिकाए छो थी दी ॻाल्हि पकी थी वई, ॻाल्हि पकी थी वई तोखे पहिजन ॾिनी, ॻाल्हि पकी थी वई तोखे पहिजन ॾिनी, मुखों लिकाए छो थी अधी ॻाल्हि पकी थी वई। पकी थी वई, ओ मुखों लिकाए छो थी दी ॻाल्हि पकी थी वई, ॻाल्हि पकी थी वई तोखे पहिजन ॾिनी, ॻाल्हि पकी थी वई तोखे पहिजन ॾिनी, ॻाल्हि पकी थी वई तोखे पहिजन ॾिनी, मुखों लिकाए छो थी दी ॻाल्हि पकी थी वई, मुखों लिकाए छो थी अधी ॻाल्हि पकी थी वई। बजो मालाड़ू घुराया, हारो से तेजो मालाड़ू घुराया, ॻाल्हि पकी थी वई तोखे पहिजन ॾिनी, ॻाल्हि पकी थी वई तोखे पहिजन ॾिनी, तोखे पहिजन ॾिनी, तोखे पहिजन ॾिनी, ॻाल्हि लिकाए छो थी दी ॻाल्हि पकी थी वई। गानो जुनेद जो मालाड़ू घुराया, ओ गानो सरफराज जो लाड़ू घुराया, गानो सैतन जो मालाड़ू घुराया, ॻाल्हि पकी थी वई तो लिकाए छॾी, लिकाए छो थी दी ॻाल्हि पकी थी वई। इधर इधर आ जाओ। ॻाल्हि पकी थी वई, ॻाल्हि पकी थी वई। दजा मालाड़ू घुराया, हार सरफराज जा मालाड़ू घुराया, मोर जुने दजा मालाड़ू घुराया, मुखों लिकाए
तोखे सहतन ॾिनी तोखे सहतन ॾिनी तोखे पंहिंजन ॾिनी ओ गाल गाए तोती थी गाल पक्की थी वई जबरदस्त वक्त है ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. वेलकम बैक जी। ही तमामु उहे नाला आहिनि जेके सिंध टीवी सां कंहिं टाइम में जुड़ियल रहिया आहिनि ऐं सिंध टीवी उन्हनि जी यादुनि खे ताज़ो रखियो आहे। ही तमामु उहे नाला ऐं ही नालो जेको मूंखे यादि पवे थो GM खोखर साहब, ताहिर रैन साहब, ही तमामु उहे नाला आहिनि जेके कंहिं टाइम में सिंध टीवी सां गॾु हुआ ऐं उन सां गॾोगॾु हिकु नालो जेको मुंहिंजे इलाही दिलि जे क़रीब आहे जिन सां मूं इलाही कमु कयो आहे आरिफ मामा। ही उहे हस्ती आहिनि जिन जी थोरी देरि पहिरीं ज़िक्र थी रहियो हो ऐं उन सां गॾु तमामु असांजा जर्नलिस्ट आहिनि ऐं न सिर्फ़ु उहे जेके ऑनियर ईंदा आहिनि बल्कि हिकु राइडर जी बि यादि सिंध टीवी हिन वॉल ते सजाए रखी आहे। अल्ताफ़ हुसैन हिकु राइडर हुआ ऐं उन्हनि जी बि यादि हिते आहे। हेठि हलूं था ऐं वञूं था स्टूडियो जी तरफ़ ऐं स्टूडियो में वञी ज़ाहिर आहे असांजा महिमान बि आहिनि। जॾहिं बि तव्हां अहिड़ियूं शयूं ॾिसंदा आहियो तव्हां लिटरली तव्हां इमोशनल थी वेंदा आहियो। बट चवंदा आहिनि न त जी द शो मस्ट गो ऑन। सो ज़िंदगी खे जेको आहे उहो जारी रखिणो आहे, शो खे जारी ऐं सारी रखिणो आहे। न सिर्फ़ु इहे यादूं बल्कि उहे शयूं जेके मां तव्हां सभिनी खे ॾेखारणु चाहियां थी उहे तमामु असांजा टीम जा मेंबर्स जेके असां सां गॾु जुड़ियल आहिनि मां उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी ऐं मां चाहियां थी त उन्हनि जी तरफ़ तव्हांखे वठी वञिजे। ही वो रस्तो आहे जंहिं रस्ते खां हर रोज़ु मां गुज़रंदमि। हर रोज़ु तव्हांजी तरफ़ अचण खां पहिरीं ही उहे स्टेयर्स आहिनि जेके मां हेठि वेंदमि ऐं तव्हां सां गॾु अची मिलंदमि। ही स्टूडियो आहे, स्टूडियो जे असां बाद में वेंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अच्छा जी, असां वञी रहिया आहियूं असां पंहिंजे उन रूम में जंहिं रूम में तमामु उहे एडिटिंग्स उहे जेके फ्रेम्स आहिनि उनजो तमामु सभु कुछ थी रहियो हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। वही क्या ही कमाल हो गया। हे त कमाल थी वियो। हिते बि असां आहियूं, हिते बि असां आहियूं। सो ही वो रूम आहे। डायरेक्टर साहब छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक जी। तव्हां सां ही शो करे ॾाढो मज़ो पियो अचे ऐं तमामु चेंज आहे, काफ़ी चेंज आहे। हालांकि मां 5 सालनि खां मॉर्निंग शो पियो कयां पर चेंज आहे। गुड वर्क, थैंक यू। गुड वर्क सो मच। तौफीक साहब सां गॾु असांजा ऑफी ऑपरेटर तौफीक साहब, ये बस असांजा एडिटर साहब यूसुफ भाई। महविश तव्हांखे वेलकम कयूं था मॉर्निंग शो में। तमामु सुठो लॻो। इंशाल्लाह वरी इहा जर्नी हली पवंदी। इंशाल्लाह हलंदा रहंदासीं। इंशाल्लाह कैमरामैन फोकस करे असां लाइव बनी रहिया आहियूं। ही सबूत आहे त असां लाइव बनी रहिया आहियूं। कुझु सेकेंड्स खां पोइ असां वापसि रिटर्न। ख़ैर हलूं था असां ऐं वञी रहिया आहियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां मां तमामु DOPs ॾांहुं वञी रही आहियां। तमामु असांजा जेके कैमरामैन आहिनि उन्हनि ॾांहुं मां वञी रही आहियां ऐं मां पंहिंजे कैमरामैन खे चवण जे पोयां अॼु असां बेसिकली ही प्लान न हो पर असां सोचो त कुझु ईअं कजे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां वञणु चाहियां थी स्टूडियो जे अंदरि ऐं असां सां गॾु असांजा महिमान बि असां सां गॾु तशरीफ़ फरमाइनि। पर उन खां पहिरीं मां असांजा जेके कैमरामैन आहिनि उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहींदमि ऐं असांजा ज़बरदस्त कैमरामैन जेके हर रोज़ु असां सां गॾु इंशाल्लाह गॾु हूंदा ऐं अॻियां बि असां सां गॾु हमेशह ईअं ई हूंदा। इन सां गॾु ॿिया असांजा कैमरामैन आहिनि उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। सलमान जी तरफ़ केरु वेंदो? सलमान जी तरफ़ केरु वेंदो? मज़र भाई। अच्छा जी, ही असां सां गॾु बख़्श असांजा कैमरामैन मज़र भाई हुन तरफ़। ही असांजा उहे कैमरामैन आहिनि जेके हर रोज़ु असां सां गॾु बैक ऑफ द कैमरा गॾु हूंदा। अच्छा जी, असां मज़र भाई जे फ्रेम ते वञी रहिया आहियूं। मज़र हाँ सलमान आप फ्री हो गए। सलमान हेॾा केॾा ही सलमान रहन असांजे
DOP जेका अगेन हर रोज़ तुंहिंजी लाइट जेका आहे न जेका अची रही आहे कुझु कोन पियो असांखे नज़र अचे हा सलमान अची वियो ही उहे शख़्स आहिनि जेके अगेन DOP आहिनि असांजा ऐं अगेन असां गॾु हर रोज़ इंशाल्लाह हिननि जो बि साथ हूंदोसि ही उहा मुंहिंजी टीम आहे अञा मेकअप आर्टिस्ट रही वियो आहे अञा असांजा ॿिया असिस्टेंट्स रहियल आहिनि स्पॉट बॉयज़ आहिनि उहे असांजा अलाए किथे बिस्मिल्लाह रहमान रहीम किथे किथे आहे अच्छा चवंदा आहिनि त अच्छा हिकु त असांजा अचे स्पॉट बॉय शहज़ोर ही असांजा उहे चीता आहिनि जेके वन मैन शो आहे सभिनी खे संभालींदो आहे ही बि असां सां गॾु हर रोज़ हूंदा इंशाल्लाह अच्छा जी ही हुई मुंहिंजी उहा टीम जेका हर रोज़ इंशाल्लाह असां सां गॾु हूंदी ऐं इन्हनि जे साथ सां गॾु ई असांजो जेको ही जेको ख़ूबसूरत हिकु गुलदस्तो आहे उहो सजंदो अच्छा जी कुझु ॻाल्हियूं जेके ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं थी रहियूं हुयूं कुझु ॻाल्हियूं जेके ख़ूबसूरत थी रहियूं हुन सां गॾु कुझु ख़ूबसूरत महिमान आहिनि जिन में इज़ाफ़ो थियो आहे सां गॾु इकरा आहिनि ॾाढो ज़बरदस्त एक्टर ॾाढो ज़बरदस्त सिंगर जिन असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे छा हाल आहे अस्सलाम वालेकुम बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां वटि माइक कोन्हे इकरा कहिड़ी नाइंसाफ़ी आहे आवाम जो आवाज़ छो बंदि आहे वालेकुम अस्सलाम बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक सुबुह कीअं थी अॼु सुबुह बसि ईअं ई जीअं थींदी आहे मॉर्निंग पर असांखे उथण जी आदत कोन्हे का अॼु तव्हांजे शो में इनवाइट हुयासीं त अॼु अचिणो पियो अॼु इत्तेफ़ाक़ सां को सवाइ रसूल बख़्श साहिब जे को अहिड़ो माण्हू न आहे जेको अर्ली मॉर्निंग उथंदो हुजे रसूल बख़्श साहिब साईं जी टाइम टेबल असल में शुरू खां वठी इहा ई ठहियल आहे जवान ते यकीन बि ॾियारियो असांखे असां स्कूल में हूंदा हुआसीं कॉलेज में त खणी सुबुह ॾिठो हूंदो साईं न त हूअं असां तव्हांखे रसूल बख़्श साहिब हेॾा काॾूं थो जवान लॻे कहिड़े चकर में हाणे असां तव्हां हे सॼो हुनजे ॾाड़ीअ में वीचारे जंहिंमें अछा पइजी विया आहिनि हाणे रसूल बख़्श साहिब चवे थो इहो जवान आहे पोइ मां त पोइ राति जा आई आहियां साईं खे चवंदुमि माशाल्लाह यंगस्टर्स आहियो यंगस्टर्स हा उमेर मुंहुं ॾियणो आहे असां छा था करे सघूं ॿ अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ वेठियूं आहिनि जंहिंमें मां त असां इहो चवंदुमि त अञा साईं बि जवान आहे ऐं तव्हां बि असल में मां त जवान पाण कॾहिं सम्झो ई कोन्हे असल में तव्हां पंहिंजे पाण खे हमेशह इहो तसवुरु कयो त तव्हां नंढड़ा आहियो बिल्कुलु तव्हां मतिलबु हिकिड़ो फिज़िकली तव्हां पंहिंजे पाण खे सम्झो त आउं नंढड़ो आहियां या आउं नंढी आहियां तव्हां पंहिंजी उन एज खे उन ते कंट्रोल करे ईंदव त तव्हां यंग रहंदव बिल्कुलु पर जे तव्हां सम्झो त हाणे यार वार पछा थी विया आहिनि हली बि कोन गोॾनि में बि सूरु आहे पोइ तव्हां पोड़ा थी वेंदो टेंशन न खणो चवंदा आहिनि त मायूं जेके आहिनि मायूं पंहिंजी उमिरि लिकाईंदियूं न कॾहिं बि न चवंदियूं त असां बाबा वॾी उमिरि जा थी विया आहियूं मां चवंदी आहियां त मां वॾी उमिरि जी थी वई आहियां मां कॾहिं कोन चवंदमि मां 16 सालनि जी आहियां मूं में वरी इहा आदत आहे सच गो हा अच्छा मूंखे लॻे थो एज जेका आहे न एज जेका आहे तोसां मज़ाक कया मता दिलि में करे पोइ पाण में वड़ंदासीं ॿई ॼणा पोइ चवंदा एज हिकु एज ऐं जेका सैलरी आहे उहा हिकु टॉपिक अहिड़ो आहे जेको दिलि ते लॻंदो आहे ऐसा ई आहे इकरा बिल्कुलु ईअं ई आहे हा ईअं ई आहे अच्छा इकरा अच्छा मां छो उर्दू जी तरफ़ हली वियमि ख़ैर ही सभु ज़ुबानूं पंहिंजियूं आहिनि सभु ज़ुबानूं प्यारियूं आहिनि ऐं सभु ज़ुबानुनि जेके आहिनि उन्हनि सां ई हिकु न सिर्फ़ु हिकु शो हिकु सूबो हिकु पाकिस्तान ठहे थो सभु ज़ुबानूं पंहिंजियूं आहिनि पर छो त हिकु सिंधी चैनल ते असां वेठा आहियूं त उन ज़ुबान खे ज़ाहिर असां प्रमोट कयूं था छो त असांजी मदर टंग आहे त ज़ाहिर आहे उन सां उहा जेका उनसियत आहे उहा जेका मोहबत आहे उहा पंहिंजी आहे इकरा मूंखे इहो ॿुधायो त सुबुह जो हूअं त नॉर्मली हो न अॼु मजबूरन जेको आहे उहो उथणो पियो तव्हांखे नॉर्मली जेका सुबुह आहे उहा केॾी महिल थींदी आहे इकरा जी नॉर्मली 1 बजे या 2 बजे 1 बजे सुबुह थींदी आहे जी रसूल बख़्श साहब कुझु चवणु चाहींदो The साईं कंदो इहो मतिलबु इन ते कमेंट्स न आहे नो कमेंट्स अच्छा पोइ राति केॾी महिल थींदी आहे हिकिड़ा राति मुंहिंजी 3 खां 4 राति थींदी आहे थी वेंदा आहिनि एतिरा रियाज़ कंदी हूंदी न रियाज़ कंदी हूंदी महिनत कंदी हूंदी इन जे करे जेको देरि ताईं जागंदी सुबुह या घड़ी उल्टी लॻल हूंदी घड़ी ऊंधो करे छॾियो हूंदो न असल में कमु हलंदो रहंदो आहे न त उहो आदत थी वेंदी आहे सुबुह जो साजो उथण जी साजो सुम्हण जी विच में हे ईद जी वजह सां थोरो सो कमु बंदि हुयो घर में वियासीं आदत थी वई राति जो जागण जी ऐं सुबुह सां लेट उथण जी ऐं ॿारनि जूं बि छुटियूं हुयूं हाणे त माशाल्लाह ॿार बि हाणे स्कूल स्टार्ट थी वियो आहे हाणे असांजा कम बि स्टार्ट आहिनि ड्रामे जी शूटिंग स्टार्ट थी वई हाणे सुबुह रूटीन में लाइफ अची वेंदी आहे अच्छा घणा ॿार थी अम्मा मुंहिंजा 2 पुट आहिनि माशाल्लाह सां माशाल्लाह लॻे थी त ॿिनि पुटनि जी या छोकिरी माउ हूंदी अला मां हयाती जई छोरी न ॿुधाईंदी कर नज़र लॻंदई
असां नज़र लाईंदासीं हा पर थोरी देरि खां पोइ असां नज़र लाईंदासीं। अच्छा इकराम मूंखे इहो ॿुधायो त हिकु छो त मां इहो सुवालु तमामु पंहिंजे जेके महिमान आहिनि उन्हनि खां पुछी रही आहियां त हिकु जॾहिं मॉर्निंग शो में तव्हां वेंदा आहियो छा एक्सपेक्ट कंदा आहियो, छा एक्सपेक्टेशन हूंदियूं आहिनि त कीअं हुजणु खपे मॉर्निंग शो? इकरा जो ज़हन छा थो चए? बसि मॉर्निंग शो में असांखे सुठियूं ॻाल्हियूं सिखण खां मिलंदियूं आहिनि, नया माण्हू हूंदा आहिनि ऐं नया गेस्ट हूंदा आहिनि, उन्हनि सां असांखे ख़बर पवंदी आहे त दुनिया में छा थो हले छा नथो हले। सॉरी प्लीज़ इकरा। मतिलबु इहो आहे त बसि मॉर्निंग शो मां असांखे नई एडवाइस मिलंदी आहे ऐं असांखे अॻिते छा करणु खपे उनजी असांखे मिली वेंदी आहे, एडवाइस अॻियां मिली वेंदी आहे। त मॉर्निंग शो खे हिकु इंफॉर्मेटिव शो जे हिसाब सां तव्हां ॾिसो था? बिल्कुलु मॉर्निंग शो हुजणु खपे। मॉर्निंग शो सां इलाही असांखे ज़िंदगी जे बारे में ख़बर थी पए त ज़िंदगी में कहिड़ियूं शयूं आहिनि असांजे लाइ इंपॉर्टेंस रखनि थियूं पियूं। सही। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जेका ॾींहं जी शुरूआति आहे बिल्कुलु उनखे न सिर्फ़ु ख़ूबसूरत हुजणु खपे, उनखे इंटरटेनमेंट सां बि भरपूर हुजणु खपे, गॾोगॾु इंफोटेनमेंट बि हुजणु खपे। इहो इलाही ज़रूरी आहे छो त हीअ तमामु जेके ज़िंदगी जा जेके पहलू आहिनि न इहे ज़िंदगी में हिकु साथ आहिनि। सो इन्हनि तमामु तव्हांजे ॾींहं में इहे तमामु शयूं हूंदियूं, तव्हांजे ॾींहं में को न को अहिड़ो ज़रूरु एक्सपीरियंस थींदो जेको तव्हांजे लाइ इंफॉर्मेटिव हूंदो, उन सां गॾोगॾु को न को अहिड़ो हूंदो जेको तव्हांजे लाइ एंटरटेनिंग हूंदो, को न को अहिड़ो पहलू हूंदो जेको तव्हांजे लाइ ख़ुशाइन हूंदो। सो इहे तमामु शयूं तव्हांजी ज़िंदगी में ऑलरेडी हूंदियूं आहिनि, असां सिर्फ़ु उन्हनि जी शुरूआति थोरो सो वधीक ख़ूबसूरत तरीक़े सां करे छॾंदा आहियूं। अच्छा जी, बिस्मिल्लाह रहमान रहीम, शुरू अलाह जे नाले सां, ठीकु आहे न? त हाणे असां जेको बि कमु कयूं था उहो अलाह जे नाले सां शुरू था कयूं। मॉर्निंग जेका आहे उहा ईअं ई आहे असांजी, बिस्मिल्लाह रहमान रहीम, त मतिलबु हिकिड़ी मॉर्निंग तव्हांजी सुबुह सवेरे ईअं ई थींदी। छा ही ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे, ॾाढी प्यारी तव्हां ॻाल्हि कई आहे। वक़्तु आहे ब्रेक जो। असांजो हीउ जेको शो आहे इंशाल्लाह अञा साथ बाक़ी आहे तव्हां सां। कुझु देरि खां पोइ इंशाल्लाह वापसि ईंदासीं ऐं कुझु प्यारियूं ॻाल्हियूं इंशाल्लाह कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिकु नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी सलाम सिंध सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर, तव्हां सभिनी खे भलीकार हिकु दफ़ो ॿीहर। ऐं उहे तमामु ख़ुशियूं जेके सुबुह जो इंसान जे ज़हननि में हूंदियूं आहिनि, इंसान हूअं असांजी जेका सुबुह थींदी आहे न सुस्ती वारी थींदी आहे, मुश्किल ई हुजे त ज़हन में कुझु हुजे, असां हूअं ई ब्लैंक हूंदा आहियूं। बट एक्चुअली सुबुह कीअं थियणु खपे, सुबुह जो जेको पहर आहे उहो कीअं शुरू थियणु खपे, सुबुह जे पहर में छा छा हुजणु खपे, सुबुह जे पहर में छा छा करणु खपे, हिकु डिसेंट जेका लाइफ आहे उन लाइफ स्टाइल में छा छा हुजणु। सीनियर माण्हुनि खां स्टार्ट कंदासीं, तव्हां खां रसूल बख़्श साहिबु स्टार्ट कंदासीं, ऐं उन खां पोइ सभिनीनि खां ज़रूरु इहो मां पुछणु चाहियां थी छो त असांजा जेके नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि, असां ऑलमोस्ट सभई उन्हनि माण्हुनि मां आहियूं जेके पंहिंजी सुबुह खे ख़राबु करे ई छॾींदा आहियूं, ऑलमोस्ट ख़राबु करे छॾींदा आहियूं, पर उनखे ख़ूबसूरत करण जे लाइ सुबुह कीअं हुजणु खपे? मतिलबु जी मूंखां पुछो था त आऊं त मतिलबु मुंहिंजी रूटीन आहे त आऊं सुबुह जो सवेर उथंदो आहियां, निमाज़ पढ़ंदो आहियां, दुआ पढ़ंदो आहियां अलाह साईं खां, ऐं पंहिंजे बचनि जे लाइ, भाइरुनि लाइ, भेनरुनि लाइ, सभिनी लाइ दुआ कंदो आहियां। उन खां पोइ जेको आहे उहो नाश्तो हूंदो आहे, नाश्ते खां पोइ जेको ज़िंदगीअ जो सफ़र जेको हूंदो आहे पोइ इहो स्टार्ट थींदो आहे, पर अलाह जे नाले सां शुरू कंदा आहियूं। माशाअल्लाह, बहुत अलाह जे नाले सां हूअं ई का बि शइ, जीअं तव्हां बिस्मिल्लाह जी ॻाल्हि कई, का बि शइ स्टार्ट कजे हूअं ई ख़ूबसूरत थी वेंदी आहे। उमैर, सुबुह कीअं हुजणु खपे, छा कॾहिं उहा गुज़री हुजे सुबुह या न गुज़री हुजे, पर सुबुह उथंदा आहियूं, सुबुह जो कमु हूंदो आहे सुबुह जो उथंदा आहियूं, राति जो कमु हूंदो आहे त राति जो उथंदा आहियूं। पर अगरि हिकु इमेजिनरी लाइफ हिकु इमेजिन कजे, जेको सुठो लॻंदो आहे उथण, त मूंखे ॾाढो कुझु प्यार सां उथारे, प्यार सां असां मुंहिंजो बच्चो अञा मिली न आहे प्यार सां उथारण, मतिलबु कोई बि एॾो प्यार सां न उथारे सघियो, जेको बि उथारींदो आहे, छो त उथण में देरि कंदो आहे, उथे ई नथो त केतिरा दफ़ा उथारियूं, त मां चवां अञा कोई उथारण जो ईअं हुजे जे मतिलबु एतिरो प्यार सां कोई उथारे जो मतिलबु अखि खोले त रिलैक्स माना समझे थी न ॻाल्हि खे, फिलहाल परी न पहुती आहे घर में अम्मा हुजे केर बि घर वारी, माना त तव्हांजो मतिलबु इहो आहे रहण ॾेई थो तव्हांखे न उथारियो, न उथण जा अहिड़ा आहियूं न असां, मतिलबु को अहिड़ो तरीक़ो हुजे असां लाइ, अञा ॿियो चवां थो सर को नओं, को नओं तरीक़ो हुजे, को इजाद कयो बाबा, नओं तरीक़ो हिकिड़ो मां सोचो, हिकिड़ो ॾींहुं हुजे त ईअं माण्हू प्यार सां उथारे। हाणे तव्हांजी आदत ई ईअं हूंदी रूटीन में, पोइ त साईं ॿ टे चमाटूं हणी उथी कोन थो जा, पोइ माण्हू उथंदो,
आपा जी ख़ूबसूरत आवाज़ में हिकिड़ो सहरो मूंखे रोज़ ॿुधायो आप पाड़े वाला थी वेंदा मतलब अदी मुझे बचड़े जी या फरमाइश आ त सुबुह जो आपा जो सेरो मुझे सेरांदी को रखी छॾियो मोबाइल आपा जो सेरो हलायो त मां पाण ई उथी झुमर करण शुरू करे माना पो चवंदो मुंहिंजी सुबुह वॾो कमु करे छॾियो छोकिरे रसूल बख़्श का ॻाल्हि सम्झ में अचे थी मूंखे त सम्झ में नथी अचे अलाए तव्हांखे सम्झ में आई अलाए कोन आई अलाए मूंखे त अचे छोकिरो निंड में हुजे मता निंड में त नथो ॻाल्हाए ही आहे निंड में अञा बाबा सेरनि सां पंहिंजे कल्चर सां प्यार थो करे वॾी ॻाल्हि आहे वाह 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 रे वाह 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 आपा तव्हांजे हिसाब सां सुबुह कीअं हुजणु खपे मुंहिंजे हिसाब सां सुबुह ईअं हुजणु खपे त सुबुह जो मां त उथंदी आहियां उथण सां चवंदी आहियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल पहिरियों कमु मुंहिंजो इहो हूंदो आहे चवंदी हुन मुलियाणी उथी ठीकु पोइ वरी मां चवंदी आहियां ॿकर जा जेरा हुजनि उहे तरियल हुजनि बटालू तरियल हुजनि भींडियूं तरियल हुजनि मसाले वारियूं ऐं पराठे खे हल्को कीअं लॻल हुजे ॿी वरी लस्सीअ जो जग भरियल हुजे बसि सुबुह जो नाश्तो मूंखे इहो खपे ऐं काओ चांहि मुंडी चवंदी आहियां सुबुह इहा इहो हुजे त केरु न इहो नाश्तो कोई मूंखे करे ॾींदो इहो केरु घर में ठाहे त केरु न सुबुह जो उसूल ठाहे छॾिजे सुबुह मां हाणे उसूल ठाहियां थी मां पंहिंजी हुनखे चवंदमि जेका घर में कमु कंदी आहे चवंदीमांसि अम्मा ॻाल्हि ॿुध इहे सभु टपड़ ठाहे मुंहिंजी टेबल ते रखी ऐं पोइ तूं चवंदी कर आपा सभु नाश्तो तयार थी उथी पोइ मां उथी पवंदमि उथी वेंदमि ठीकु आहे हिते जी यूसुफ पठान साहब सुबुह कीअं हुजणु खपे सुबह तो जो फजर की अजान होती है नमाज पढ़े उसके बाद जो मौसम होता है उसकी कुछ खुशबू ज़मीन की मिट्टी की जो होती है वो इंसान को बस ताज़ा कर देती है ताज़ा और उसी से एनर्जी मिलती है हम लोगों को उसके बाद हमारी जो रूटीन है वो इसी तरह की है मेरी फिर उसके बाद बच्चों को ले जाना उनको हलवा पूरी खिलाना या किसी तरह बाहर हम सुबह के टाइम जाते हैं बच्चे हम सब जाते हैं तीनों चारों अपनी ये रूटीन है उसके बाद रिकॉर्डिंग शुरू हो जाती है 10-11 बजे के बाद रिकॉर्डिंग में चले जाते हैं फिर वहाँ से आते हैं रात को तो कभी जल्दी सोना होता है कभी लेट होता है तो बस अल्लाह ताला ने ज़िंदगी गुजारा है जिस तरीके से लेकिन मुझे जो मौसम अच्छा लगता है वो फजर के बाद का वाकई वो खूबसूरत मौसम बहुत खूबसूरत अच्छा उस मौसम को हम जो लोग जिन लोगों की ज़िंदगी थोड़ी बहुत ज़िंदगी अगर गांव में बसर की है जिन लोगों ने मुझे ख्याल में उन्हनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि वधीक क्लियरली सम्झ में ईंदी मुंहिंजी त जेका ॻोठनि जी जेका सुबुह आहे या उहे एरियाज़ जेके हिली एरियाज़ आहिनि उन्हनि ते कॾहिं कॾहिं तव्हां वेकेशन्स ते वेंदा आहियो उहे जेका सुबुह आहे इहा जेके तमामु तव्हां इहा ख़ुशबू जी ॻाल्हि उहा एहसास जी ॻाल्हि मूंखे लॻे थो उते वधीक प्योरिटी सां तव्हांखे उहो एहसासु थींदो आहे हिते त सुबुह अगरि छो त असां कमर्शियल एरियाज़ में रहण वारा तमामु उहे माण्हू आहियूं त असां इहे सुबुह त हूअं ई असां सुबुह खे ख़राबु करे था वठूं ख़राबु करे गाॾियुनि जी माण्हू उथे वाह जो उहो नज़ारो हूंदो आहे रूह खे ताक़त ॼण मिली वेंदी आहे रूहानी ताक़त ईंदी आहे नहीं बेराड़ी तो आपके शहर में भी है अगर आप सुबह उठते हैं सुबह उठो तो और सुबह उठो तो बिल्कुल एक तो सन्नाटा होता है फिर उसके बाद नमाज जब आप अदा करते हो अल्लाह के लिए उसके बाद जब आप निकलते हो वहाँ से और जो मिट्टी की खुशबू आती है बिल्कुल बिल्कुल पौधों की मिट्टी की पौधों की ऐसी खुशबू आती है फूलों की खुशबू आती है सुबह सुबह चप्पल उतार के चलो उसकी एनर्जी कुछ और है तो मैं कहता हूँ कि अल्लाह ताला ने बहुत नेमतें हमें दी हुई हैं सुबह की और हमारी कमबख्ती है ये कि हम उठते नहीं नहीं तो हम सुबह नहीं उठते हो तभी तो बीमार रहते हैं इसलिए तो बीमार हम जब सुबह सवेरे नहीं उठते तभी तो हम बीमार रहते हैं जल्दी वक्त से पहले बूढ़े होके बैठ जाते हैं हम बूढ़े हो गए भाई हमारे अफाल जो इकरा जो लफ़्ज़ बि चाहिए एकदम जल्दी सां शामिल थियनि इकरा सुबुह कीअं हुजणु खपे जल्दी सां जीअं त हिननि चयो त जेका ॻोठ जी सुबुह आहे हुनजी ॻाल्हि ई अलॻि आहे त मां हाणे हिन कुझु ॾींहं पहिरियां वई हुअसि ॻोठ त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हुयो मां सुबुह जो उथंदी हुअसि ऐं सुबुह जो मिटीअ जी ख़ुशबू ऐं बनियुनि में हिते खेतनि जी ख़ुशबू उहा ॻाल्हि ई अलॻि आहे ऐं सुबुह जो सिज उभरण जेको नज़ारो आहे जबरदस्त जबरदस्त यहाँ आप दोनों का ज़रूर पूछना चाहूँगी आप दोनों से मिनहाल और कंजा से कि क्या सुबह सुबह क्या दिल करता है सुबह सुबह जब हम उठते हैं तो सबसे पहले हलवा पूरी वगैरह खाने जाते हैं अब्बा के साथ ये रोज का माहौल है नहीं एक मिनट कहाँ जाते हैं बेटा बेटा एक मिनट
बेटा तुम हलवा पूरी खाती हो या तुम्हें हलवा पूरी खा जाता है? मुझे ये समझाओ। मैं नहीं, मुझे लगती नहीं है। मैं अब इतना कुछ खाती हूँ, अब नहीं लगता ना कुछ भी खा ले। इसका मतलब है तो आपको भी कुछ बताना पड़ेगा मुझे। चले जी, आज इलाज होने वाला है मेरे शो के बाद। आज इलाज होने वाला है मेरे शो के बाद। यहाँ क्या होना चाहिए सुबह सुबह? मेरे साथ भी ऐसे ही सुबह नमाज़ पढ़ते हैं हम लोग। नमाज़ पढ़ने के बाद फिर अब्बा के साथ जाते हैं बाहर, हलवा पूड़ी खाते हैं या कभी कभी पाए, बड़े मज़े के होते हैं। हाँ यार, ये तो क्या क्या याद दिला दिया। वैसे मुझे लगता है कि हम अभी अञा टाइम जो है वो नाश्ते जो अञा भी बाकी आहे किथे तो कराची जहिड़े शहर में हो किथे न किथे असांखे नाश्तो मिली वेंदो। सभु हलूं था इंशाल्लाह। थैंक यू सो मच असांजी सुबुह खे ॾाढो ख़ूबसूरत ठाहिण जे लाइ, ॾाढो प्यारो ठाहिण जे लाइ, असांजे हिन शो खे ॾाढो ख़ूबसूरत ठाहिण जे लाइ, ॾाढो प्यारो ठाहिण जे लाइ। आख़िर में वेंदे वेंदे ज़रूरु आपा जो हिकु ॿियो जेको आहे उहो सहरो जेको आहे ज़रूरु शामिलु कंदासीं। पर उन खां पहिरीं ही सलाम सिंध जी शुरूआत जो हिकु केक कटिंग जो हिकु मरहलो आहे जंहिंजी तरफ़ मां वञणु चाहियां थी। तमामु पंहिंजे महिमाननि खे रिक्वेस्ट करणु चाहियां थी माइक असां न संभाले, ॾाढा महांगा आहिनि, माइक संभाले केक जी तरफ़ जेको आहे सो सभिनीनि खे मां घुराइणु चाहियां थी। इनशाला हर रोज़ तव्हां सां 10 खां 12 मुलाक़ात थींदी, तव्हांजो साथ खपे त इनशाला ही शो बहितर खां बहितरीन इनशाला करण जी असां कोशिशि कंदासीं। अचो रसूल बख़्श साहब, अचो अचो, तमामु जेके सॼा सीनियर माण्हू आहिनि पहिरीं उन्हनि जवान जी तरफ़ अचे। अचो 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 आजो आजो सब आजो सब। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सलाम सिंध, सलाम सिंध। इंशाल्लाह मिलदासीं सुभाणे। अल्लाह हाफ़िज़ आपा। उतो मंगण हार दूल कर त्यार मुझे जुनेद जी शादिया दूल वजाइंदे बाऊ पैसा कमाइंदे बाऊ। उतो मंगण हार दूल कर त्यार मुझे सरफराज जी शादिया। उतो मंगण हार दूल कर त्यार मुझे महबूब जी शादिया। दूल वजाइंदे छोरा पैसा कमाइंदे बाऊ, ओ दूल वजाइंदे बाऊ। ओ दूल वजाइंदे बाऊ पैसा कमाइंदे बाऊ, पैसा कमाइंदे बाऊ, सबके नचाइंदे बाऊ।
नचे थो तो मंगणहार ढोल कर प्यार मुझे सेहतन जी शादिया जुनेद जी शादिया सरफराज जी शादिया महबूब जी शादिया सरफराज जी शादिया सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।